शागिर्द दोस्तों, तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त तव्हांजे आस पास काफ़ी अहिड़ा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि जेके तव्हांजी कामयाबी ऐं ख़ुशीअ में ख़ुशि न थींदा आहिनि। अहिड़ा माण्हू तव्हां सां गॾु किथे बि मौजूदु हुजनि, स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी या कंहिं ऑफिस में तव्हां सां गॾु हुजनि, उहे कॾहिं बि तव्हांजी ख़ुशी ऐं कामयाबी ते ख़ुशि न थींदा, छाकाणि त अहिड़ा माण्हू सॼो ॾींहुं मुनाफ़िक़त ऐं बुग़्ज़ में गुज़ारींदा आहिनि। शागिर्द साथियो, अहिड़नि माण्हुनि खां कॾहिं बि घबराईंदा न करियो, छो त अहिड़ा माण्हू तव्हांजी कामयाबी ते इन करे ख़ुशि न थींदा आहिनि, उन्हनि खे एतिरो हौसलो ई न हूंदो आहे त हू तव्हांखे उन मक़ाम ते हाराए सघनि या तव्हांजो उहो मक़ाम हासिल करे सघनि। अहिड़नि माण्हुनि में तव्हांजी कामयाबी ते पहुचण जी हिमत ई न हूंदी आहे, हुननि में एतिरो हौसलो ई न हूंदो आहे त हू तव्हांजी बराबरी करे सघनि। इन करे अहिड़नि माण्हुनि खां कॾहिं बि घबराईंदा न करियो। अहिड़नि माण्हुनि जे साम्हूं जॾहिं तव्हांजे कम जी वाह थींदी आहे त उहे अंदर मां सड़ी ख़ाक थी वेंदा आहिनि, छाकाणि त उहे मथां पोस्टूं उन्हनि पंहिंजी सलाहियतुनि जे ज़रिए न, सिर्फ़ु चमचागिरी जे ज़रिए हासिल कयूं हूंदियूं, जेको अॼुकल्ह असांजे मुल्क में मामूल बणियल आहे। ख़ासि तौर ते असांजे हिन सिंध सूबे में इहा रवायत बणिजी चुकी आहे त तव्हां कंहिंजी बि चमचागिरी करियो, तव्हांखे उन जे थ्रू का न का पोस्ट ज़रूरु मिलंदी। अहिड़ा माण्हू जॾहिं तव्हांजी सलाहियतुनि ते न पहुची सघंदा आहिनि त हू तव्हांखे हेठि करण लाइ कंहिं औरत जो सहारो वठंदे बि देरि न कंदा आहिनि, छाकाणि त हुननि खे हर सूरत में तव्हांजे इमेज खे नुक़सानु ॾियणो हूंदो आहे, तव्हांजे कम खे नुक़सानु ॾियणो हूंदो आहे, तव्हांजे मान मर्तबे खे हेठि करणो हूंदो आहे। इन करे हू कंहिं औरत जो सहारो वठण ते बि देरि न कंदा आहिनि। तव्हां जॾहिं अहिड़नि माण्हुनि जे घरनि में जाती पाए ॾिसंदा त उन्हनि जूं पंहिंजियूं औरतूं या त कंहिं घटिया ख़ानदान सां वाबस्ता हूंदियूं आहिनि या त हू ख़ुदाई नेमतुनि खां महरूम रहंदियूं आहिनि। शागिर्द साथियो, अहिड़ा बुग़्ज़ रखण माण्हू जिन औरतुनि जो इस्तेमालु कंदा आहिनि तव्हांजे मान मर्तबे खे किराइण लाइ, तव्हांजी कामयाबी खे नुक़सानु पहुचाइण लाइ, उन्हनि औरतुनि जा मर्द संदनी औरतुनि जी दलाली कंदे ॾिसण में ईंदा। शागिर्द साथियो, अहिड़ियूं औरतूं पंहिंजे पाण खे नेक ऐं ख़ुददार साबित करण लाइ क़िस्मे क़िस्मे जा पर्दा पाईंदियूं रहंदियूं आहिनि, पर जॾहिं त संदनी ख़ानदान खां वठी उन्हनि जी घर जी घिची अॻियां रहंदड़ धारिया माण्हू उन्हनि जे किरदार ऐं चहिरे खां ईअं वाक़ुफ़ हूंदा आहिनि जीअं को खुलियल किताब हुजे। शागिर्द साथियो, इन करे अहिड़नि मर्दनि खां, अहिड़नि औरतुनि खां कॾहिं बि न घबराईंदा करियो जेके तव्हांजी कामयाबी ते, तव्हांजे हासिलातुनि ते, तव्हांजी तस्लीफ़ ते सड़ी ख़ाक थी तव्हांखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि।